वीडियो में असां 1500 जा जेका सो मुफ़्त जुदा हलंदासीं उन खां पोइ उनखे इंडेक्स नोटेशन में ज़ाहिर कंदासीं। ठीकु आहे, सभ खां पहिरियों असां 1500 खे ॿिके जो खोड़ो हणूं था। 7 × 14 1 बचो 10 5 × 10 ऐं ॿुड़ी। ठीकु, 750 खे ॿिके जो खोड़ो लॻंदो। 3 × 3 = 6 ऐं 7 × 14 भाई 1 बचो 10 5 × 10। ठीकु, हाणे 375 खे टिके जो खोड़ो लॻंदो। 1 टिकी 3 ऐं 2 टिकी 6 1 बचो 15 थिया। 5 टिकी 15। ठीकु, हाणे 125 खे जेका सो 5 जो खोड़ो लॻंदो। 2 5 10 बाक़ी बचा 2 5 खे 25 5 5 25। हाणे 25 खे जेका सो 5 जो खोड़ो लॻंदो। 5 चकर 5 5 25। ठीकु आहे, हाणे 5 खे 5 जो खोड़ो लॻंदो। 1 चकर 1 5 5। ठीकु आहे, हाणे असां 1500 जा मुफ़्त जुदा जेके लही आया आहियूं उहे लिखंदासीं तरतीबार। 2 ज़रिया 2 ऐं ज़रिया 3 ज़रिया 5 ज़रिया 5 ज़रिया 5। ठीकु, हीअ असां जेके आहिनि मुफ़्त जुदा लिखिया आहिनि 1500 जा। ठीकु आहे, हाणे असां हिनखे साइड ते करे रखूं था त जीअं असां वरी इंडेक्स नोटेशन जे लाइ स्पेस रखूं। हाणे असां हिनखे इंडेक्स नोटेशन में छा कंदासीं, शो कंदासीं। मुफ़्त जुदा लथासीं, हाणे हुनखे इंडेक्स नोटेशन लिखंदासीं। इंडेक्स नोटेशन में कीअं लिखंदासीं, मतिलबु पावर में। ठीकु, हाणे 2 दफ़ा हुआ त उन जे मथां पावर 2 ॾींदासीं। ठीकु, हाणे ज़रबा कंदासीं 3 वरी 3 जे मथां पावर 1 ॾींदासीं। छाजे कारण त 3 हिकु दफ़ा आहे ऐं ज़रिया 5 ऐं 5 खे मथां पावर 3 छाकाणि त 5 3 दफ़ा आहे त इनखे चइबो आहे इंडेक्स नोटेशन। ठीकु, त हीअ तरीक़ो असां जेको हो उहो पहिरियां मुफ़्त जुदा लथासीं, पोइ उन खां पोइ उनखे इंडेक्स नोटेशन में यादि कयोसीं।